वेलकम बैक नाज़रीन। असां सां गॾु महिमान आहे प्रोग्राम वॾी शख़्सियत में डॉक्टर इरफान गुल मंगसी। सभु ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हियूं पिया हलियूं अवां जे वज़ारत जे हवाले सां, औक़ाफ़ जे हवाले सां। औक़ाफ़ में अक्सर इहो थियो आहे त मुख़्तलिफ़ दौरनि में केतिरा वज़ीर दरगाहुनि जा पर खपाए ॿी पैसा खणी था वञनि। अव्हां जे दौर में इन क़िस्म कहिड़ा इंकशाफ थिया ऐं अव्हां जे इर्द गिर्द जेके माण्हू आहे उहे छा करे रहिया? ॾिसो, करप्शन काफ़ी आहे, औक़ाफ़ में काफ़ी करप्शन आहे। मां कोशिशि कई, जीअं मां तव्हांखे ॿुधायो, बजट जो जेको कंस्ट्रेंट हो मां वधायो, औक़ाफ़ जी आमदनी मां वधाई, और औक़ाफ़ में काफ़ी तरमीमूं मां करप्शन खे सज़ा ॾिनी कंहिंखे बि तव्हां? अगरि मां सस्पेंड कयां, माण्हू सस्पेंड कया, वरी अव्हां अॻिते हली अरबाब रहीम जॾहिं हुकूमत आई त उन अव्हांखे वज़ारत खां ई हटाए छॾियो। वॾो वज़ीर थियो, अव्हांखे वज़ारत खां हटाए 2 साल वरी घर विहारे वियो त भाउ तूं MP रहो, हाणे ख़ाली आहे, ॾाढो मायूस ऐं हिकिड़ो करे छॾी थो। मां मायूस न थियुसि, पर अरबाब रहीम साहिब जो ख़्यालु हो त मां अली मोहम्मद मेहर साहिब जो वेझो दोस्त आहियां। अली मोहम्मद मेहर जी हुकूमत हलाइण में, छो त मां उनजो चीफ विप हुउसि, कोऑर्डिनेटर हुउसि, उनजो मिनिस्टर हुउसि, ऐं मां उनजे बिल्कुलु क्लोज़ हूंदो हुउसि। मां इन ॻाल्हि खे फ़ख्रिया चवां, कैबिनेट में शामिल हुया। जी हा, त अरबाब साहिब खे इहा ॻाल्हि दिलि में हुई, हुन वरी वज़ारत खां मूंखे हटाए छॾियो। शिकार तव्हांखे बणायो, इंतकामी कार्रवाई जो शिकार अरबाब साहिब पाण बि आख़िर में थी वियो। पर अव्हांखे वरी अॻिते हली अव्हांखे ॾाढी अहम वज़ारत ॾेई छॾी, रेवेन्यू वारी। न, अरबाब साहिब न ॾिनी मूंखे अदा वज़ारत। अरबाब साहिब हुन में बि साज़िश कई। अरबाब साहिब चई त किशन चंद परवाणी साहिब खे अरबाब साहिब मूंसां गॾु एडवाइज़र ठाहियो ऐं मिनिस्टर जो रैंक ॾिनई। पर कुझु दोस्तनि चयो त साईं हाणे ईअं न कयो त तव्हां किशन चंद परवाणी साहिब जो वज़ीर ठाहे छॾियो रेवेन्यू जो, त पंहिंजा नक्शा मुल्क जा इंडिया मां मिलनि। मां तव्हांखे ऑनेस्टी ॻाल्हि ॿुधायां, पोइ मूंखे रेवेन्यू जी वज़ारत मिली ऐं मां तमामु सुठे नमूने सां उहा वज़ारत हलाई। अवां सां वरी बि ज़ाती थी त लैंड वारो खातो वरी अरबाब साहिब पाण रखी छॾियो। अरबाब साहिब लैंड वारो खातो पाण रखियईं ऐं लैंड वारे खाते में पंहिंजे कुझु दोस्तनि खे तमामु घणो नवाज़ी बि। मां हर कंहिं शइ ते ऑब्जेक्शन कया था। मां वाहिद वज़ीर हुउसि जंहिं लैंड जी करप्शन सरेआम खोली त 82 अरब रुपए जी ज़मीन, 82 अरब रुपए जी ज़मीन माण्हुनि खे कब्ज़ा कया विया आहिनि या हुननि खे ग़लति अलॉट थी आहे। इहो मां ई ज़ाती थींदी रही आहे वधीक सम्झो। ऐं रेवेन्यू में त करप्शन बि उरूज ते रही आहे। DCO, DDO, मुख्तियाकार, तपेदार, बाशाला, करोड़पति, अरबपति ऐं ज़ाहिरा इहो इल्ज़ाम त लॻंदो त रेवेन्यू वारो वज़ीर बि त अरबपति थियणु खपे। त तव्हां केतिरी करप्शन कई उन सॼे खाते में? त ॾिसो, मां 3 शयूं रेवेन्यू में बुनियादी तौर ते ठाहियूं। मां रेवेन्यू डिपार्टमेंट खे, छो त जॾहिं डिवॉल्व थी वियो, जीअं एजुकेशन जा डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट्स आहियूं त रेवेन्यू सभु डिस्ट्रिक्ट्स में हलियो वियो। त रेवेन्यू में जेकी बि कम थिया आहिनि, तव्हां ॾिसो, रेवेन्यू में इवेल्यूएशन सेल मां क़ाइमु कयो। रेवेन्यू जी ऑफिस कराची में रेन्यूएट कराई, हैदराबाद में मां ऑफिस ठाही, ट्रेनिंग सेंटर टंडोजा में। हीअ सभु मुंहिंजे दौर जा। मां हिननि खे ओपन चैलेंज कयां थो, तव्हांजे ई कंहिं प्रोग्राम में त रेवेन्यू मिनिस्टर अचे जेको हाणे का आहिनि ऐं 2 सालनि में उहा कारकर्दगी ॿुधाइनि जेकी मां 1 साल में कई। ऐं करप्शन जी जेसी हद आहे, मां वाहिद मिनिस्टर हुउसि सदा जंहिं ओपनली ही 82 अरब रुपए जी ज़मीनुनि जा इंकशाफ कया ऐं मां इंक्रोचमेंट बि हटाई पे। पोइ अरबाब साहिब वटि माण्हू आया, कुझु सिफ़ारिशूं थियूं, न त ही ज़मीन हींअर बि रिकॉर्ड ते मुंहिंजो ई। ऐं अॼु जेकी गवर्नमेंट हींअर पास कया आहिनि त बाबा ही रेवेन्यू फोर्स ठाही वई आहे, रेवेन्यू थाणा ठाहिया विया आहिनि, हीअ बि मुंहिंजी समरी हुई। हीअ बि मुंहिंजी समरी आहे जेकी हाणे जी गवर्नमेंट इम्प्लीमेंट कई आहे। शादी अवां 2005 में कई, औलाद में 2 ॿार, 1 पुटु 1 न्याणी आहिनि। ऐं शादी अवां जी सरगोधा जे हिकु रांझा फैमिली सां थी। हुनजो अवां जी घरवारी जो चाचा साईं पंजाब असेंबली जो स्पीकर बि रहियो, वज़ीर बि रहियो, हिन वक़्तु बि मेंबर आहे। त इहा शादी अरेंज मैरिज आहे या इश्क़ आहे? अरेंज मैरिज। मुंहिंजी वालदा खां पोइ मुंहिंजी सिस्टर डॉक्टर राहिला, मुंहिंजी न सिर्फ़ु मुंहिंजी वॾी सिस्टर आहे बट मुंहिंजी माउ जे बराबरि आहे, हुन इहा अरेंज मैरिज कराई मुंहिंजी। अवां भाभी खे पहिरियों दफ़ो किथे ॾिठो? मां इस्लामाबाद में ॾिठो, मैरियट होटल इस्लामाबाद आहे, हुते हुते पोइ तव्हांजी ख़्वाहिश थी शादी थियणु खपे, पसंदि आई माना? जी हा, हू अरेंज जीअं हू तव्हांखे ख़बर आहे, अरेंज करे पोइ कंहिं रेस्टोरेंट में होटल में ईअं फॉर्मली ॾेखारींदा आहिनि हिक ॿिए खे, त उते पोइ पहिरीं गिफ्ट भाभी खे कहिड़ी ॾिनी? मां दुबई मां हिकिड़ा तमामु सुठा टॉप्स हुआ, उहे मां आंदा, हू मां ॾिना हुननि खे। जी हा, भाभी जी तरफ़ां अव्हांखे पहिरीं गिफ्ट कॾहिं का मिली शुरू में? हुननि जेकी आहे मूंखे वॉच ॾिनी हुई हिकिड़ी। जी हा, माना अव्हांखे ॿुधायो त टाइम जो क़दुरु कयो।
पर एहसास ॾियारे वियो वक़्त ते घर अचो वक़्त जे हवाले सां वाच ई मिली घर जी ज़िंदगी काफ़ी टफ हूंदी आहे वक़्त जे हवाले सां त घर में सियासतदान त टाइम ॾेई कोन थो सघे टाइम जो अचतानी बि असांजो झगड़ो हले थो टाइम जो टाइम जी घड़ी था जॾहिं वञी त उन ते कहिड़ा झगड़ा थियनि था पिया अरे टाइम जो ॾिसो असां तव्हां ख़बर आहे मां पंहिंजे इलाइक़े में आहे मुंहिंजी सिस्टर डॉक्टर राहिला असां न हुते पीर आहियूं न असांजी को क़ौम आहे हुते हिते सिंध में वोट मिलनि था त या तव्हांजो पीर हुजो या तव्हांजा मुरीद हुजनि या तव्हांजी क़ौम सरकारी सिस्टम आहे हिकिड़ो ठीकु आहे त असां जिथां इलेक्शन विढ़ूं था हुते असांजो को मक्सी वोटर न आहे न को असां पीर आहियूं न को असां मख़तूम आहियूं त असांखे वॾो टाइम ॾियणो पए थो हुते माण्हुनि खे राज़ी करण लाइ मुतमइन करण लाइ फुल टाइम जॉब आहे मुंहिंजी सिस्टर ऐं मां 24 कलाक ईमानुल्लाह दा इन ई ख़िदमत में लॻा पिया हूंदा आहियूं त इन मां वरी थोरा प्रॉब्लम थींदा आहिनि घर जॾहिं तव्हां लेट अचो हीअ अचो त हुननि खे बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे त को ख़्वाहिश हूंदी आहे त सभु जल्दी अचनि कंहिं पार्टीज़ में कंहिं दावत में वञिणो आहे कंहिं शादी में वञिणो आहे त असां वञूं पिया दावत आहे 10 बजे जी त असां वञूं पिया 12 बजे त उते थोरो इख़्तिलाफ़ात थींदा रहंदा जी हा इन लाइ घर में ज़ाहिर आहे कंहिं ॻाल्हि ते नाराज़गी थींदी आहे कॾहिं भाभी खे वहाँ मार ॾिनी का कावड़ में कंहिं ॻाल्हि न इहो त अॼुकल्ह एडुकेटेड दौरु आहे पर माण्हू जो इख़्तिलाफ़ थिए थो ऐं पोइ इख़्तिलाफ़ निबिरी बि वञे थो ऐं इख़्तिलाफ़ नंढड़ी नंढड़ी ॻाल्हियुनि ते थिए थो त असांजो माशाअल्लाह तमामु सुठो फैमिली सिस्टम आहे ऐं असांजी हिक ॿिए जे लाइ ॾाढी रिस्पेक्ट आहे ऐं मुंहिंजी सिस्टर जेकी आहे राहिला बीबी उहो हेड करे थी जी हा उहो हेड करे थी सॼी फैमिली खे त अगरि कंहिंखे को प्रॉब्लम या इख़्तिलाफ़ थिए थो बि उहो गो टू हर असां हुन ॾे वञूं था उहो मसइलो हल थी थो थी वञे पर हीअ जेकी थोरी घणियूं ॻाल्हियूं आहिनि हीअ ज़िंदगी जो हीअ ज़िंदगी जी ख़ूबसूरती आहे हीअ ज़िंदगी जी ख़ूबसूरती आहे वफ़ादारी जी ख़ूबसूरती आहे त ही अगरि ज़िंदगी में शयूं न हुजनि पोइ त ज़िंदगी ॾाढा लाहा चाढ़ा ॾाढा ॾिठा आहिनि क़तल केस बि थियो उन खां पोइ 3 महीना हुआ जेल में रहिया नज़रबंद आगा खान में वरी हाणे 17 केस मुख़्तलिफ़ पाणी चोरी हंगामे जा केस अहिड़ा केस जेके ठहनि ई कोन था ऐं मां खे बाइज़त वरी बरी बि कयो वियो त इन सॼे मंज़र खे ॾिसो त कॾहिं तव्हां ते केस कॾहिं रेल में त कॾहिं जेल में त इनखे कीअं पिया ॾिसो सियासत जेको आहे हिन शयुनि जो नालो आहे सियासत मुस्तक़िल मिज़ाजी जो नालो आहे मां अगरि सोचियां त मां हींअर MP न आहियां त मां सियासत छॾे वञा ॾिसो त मां पंहिंजे दोस्तनि खे हिकिड़ी शइ चवंदो आहियां त जेकी माण्हू सियासत में हलनि था हुननि खे ॿई शयूं करणियूं आहिनि सुठो टाइम बि गुज़ारिणो आहे ऐं ख़राबु टाइम ऐं मुश्किल टाइम बि गुज़ारिणो आहे हीअ कॾहिं पॉसिबल न थिए त हींअर मां गवर्नमेंट खां वञी हथु ॿधां त मूंखे छॾे त मां हिननि सां बि शामिलु थी वियां उन्हनि माण्हुनि जी को इज़त न हूंदी आहे अगरि तव्हां सुठो टाइम गुज़ारियो आहे त तव्हांखे इहो हौसलो हुअणु खपे त जेको मुश्किल टाइम आहे हू बि तव्हां जमा मर्दी सां गुज़ारियो अव्हांजे वालिद साहिब जो सियासत सां गहरो तालुक़ु रहियो पीस पार्टी में रहियो उन खां पोइ पाकिस्तान मुस्लिम नून में रहियो अव्हां आज़ादु उम्मीदवार तौरु इलेक्शन खटी ऐं इलेक्शन में हमेशह ऐसो आज़ादु उम्मीदवार वटि पिया हींअर बि सिंध अवामी अलायंस में अव्हां सियासत कयो पिया ऐं बैसत इरफान गुल मंगसी जेके सियासत विरसे में मिली आहे उन ज़िंदगी में छा हासिलु कयो छा विञायो ऐं पंहिंजी कहिड़ी ख्वाहिश आहे जेकी आहे अणपूरी आहे इहो आख़िरी असांजो हिकिड़ो सुवालु आहे त मां इहो सम्झां थो त मां हिकिड़ी भरपूर ज़िंदगी गुज़ारी आहे ऐं मां जेकी बि कमु कंदो आहियां उन में अल्लाह ताला जी मदद ज़रूरु तलब कयां थो ऐं मां हिकिड़ी शइ ते बिलीव कयां थो स्ट्रॉन्गली बिलीव कयां थो त अगरि तव्हां महिनत कंदा रहो कंहिं शइ जे लाइ त तव्हांजी महिनत कॾहिं रायगा न वेंदी ऐं मुंहिंजी ख्वाहिश आहे त मां हिन सूबे जी वधीक ख़िदमत कयां ऐं मां हिन सूबे जी सियासत में वधीक भरपूर हिसो वठां छो त मां चाहियां थो त हिन सूबे में काफ़ी पोटेंशियल आहे हिन सूबे में काफ़ी गुंजाइश मौजूदु आहे असांखे सिर्फ़ु सिंध असांजी धरती आहे सिंध असांजो सरमायो आहे ऐं सिंध असां सभिनी खे तमामु घणो ॾिनो आहे असां अगरि सभु महिनत ऐं जद्दोजहद कंदासीं ओपनली मां अहिड़ी शयूं करणु चाहियां थो जंहिं मां सिंध जो उहो माण्हू जेको मायूस आहे हाणे बि तव्हां ॾिसो जेकी नौकरियूं मिलनि थियूं जंहिंजी सिफ़ारिश आहे हिकिड़ी शइ अॼु मां तव्हांखे ॿुधायां सुप्रीम कोर्ट हिन हफ़्ते हिकिड़ो केस मुंहिंजो हलियो पे मुंहिंजो उन सां वास्तो न हो हिकिड़ो पब्लिक स्कूल ठहियो पे जंहिंमें तक़रीबन 2 लख रुपए जी ज़मीन 3 करोड़ रुपए में हुकूमत खे विकी वई मां चीफ जस्टिस साहब खे अपील कई सू मोटो एक्शन वरितो मुंहिंजी सिस्टर डॉक्टर राहिला उते जी ज़िले नाज़मा हुई हू
चीफ जस्टिस साहब जो मुतहिदिल सां जुडिशरी उहा करप्शन हिननि जी पकड़ी हुकूमत वारनि जी ऐं उहो टंडो अलायर शहर में इंशाअल्लाह ताला हाणे पब्लिक स्कूल ठहंदो। त मुंहिंजो बुनियादी मक़सदु आहे त अगरि तव्हांखे महिनत करणी आहे ऐं मां हिन सूबे जी इंशाअल्लाह ख़िदमत कंदो रहंदुसि ऐं तव्हां ॾिसंदव त तमामु जल्दी सिंध अवामी अलायंस जेको आहे हुन जी हुकूमत सूबे जे अंदरि हूंदी ऐं सभु दोस्तनि सां असां गॾु खणी हलंदासीं ऐं सिंध जी ख़िदमत कंदासीं। महिरबानी भाउ इरफान अवां जी। नाज़रीन, अॼु असांजो महिमान हुयो डॉक्टर इरफान गुल मंगसी, जंहिंजी शख़्सियत ते खोड़ सारियूं ॻाल्हियूं रहिजी वियूं आहिनि ऐं दिलि त न पई चाहे त प्रोग्राम जी पुॼाणी कयूं। हुनजी ज़िंदगी जा लाहा चाड़ा ॿिया काफ़ी रुख आहिनि जिन ते असीं अञा ॻाल्हाइण जी ज़रूरत महसूसु पई कईसीं, पर वक़्त जी मजबूरी। असां कोशिशि कंदासीं त ईंदड़ कंहिं प्रोग्राम में डॉक्टर साहिब सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं कजनि। तेसिताईं पंहिंजे मेज़बान हमीद भुट्टो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह।